ईद जी स्पेशल ट्रांसमिशन में तव्हां सभिनीनि खे भलीकार। ईद जो ॾिहाड़ो आहे, वॾो ॾिहाड़ो आहे। इन ॾिहाड़े जी तव्हां सभिनीनि खे खोड़ सारियूं वाधायूं मुंहिंजी तरफ़ खां, सॼी टीम जी तरफ़ खां, आवाज़ टीवी जी सॼी सथ जी तरफ़ खां तव्हांखे ईद जूं मुबारकूं क़बूल हुजनि। उमेदु आहे त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदा, ईद तव्हांजी सुठी गुज़रंदी हूंदी ऐं यकीनन ईद आहे, सेलिब्रेशन्स आहिनि, सुठे तरीक़े सां मज़ेदार क़िस्म जा जेके खाधा आहिनि उहे तव्हां यकीनन तयारु कंदा हूंदा। अॼु असांजे किचन में बि ईद आहे त मज़ेदार क़िस्म जा खाधा बि आहिनि। अॼु ज़रदो तयारु थो थिए ऐं इन सां गॾोगॾु असां तयारु कंदासीं चिकन कढ़ाई। त सभिनीनि खां अॻु में कुझु टमाटा मां हिते कटे रखिया आहिनि, इहे हिन में ऐड कंदासीं ऐं इन टमाटनि खे कुक कंदासीं। थोरो मां हिन में पाणी ऐड थी कयां ऐं टमाटनि खे जल्दी जल्दी कुक कंदासीं त सुठे तरीक़े सां इहे पचणु शुरू थी वञनि। अच्छा, इन सां गॾोगॾु हिते असांजो जेको पाणी आहे उहो बॉइल थो थिए ऐं इन में मां चांवरनि खे बॉइल कंदमि। ज़रदे जा चांवर तमामु ईज़ीली तव्हांखे मार्केट में मिली वेंदा। सेला राइस हूंदा आहिनि, उन्हनि में जेको आहे सो ज़रदो मोस्टली तयारु कयो वेंदो आहे। त उन्हनि में तव्हांखे तयारु करिणो आहे, तव्हां चई सघो था उन्हनि खे त भई असांखे ज़रदे जा राइस खपनि। अच्छा, हिते जेको असांजो टमाटा आहिनि उहे करण जे लाइ असां हिते रखिया आहिनि। इनखे बि थोरो कंदासीं कवर। चलो, हे हिते कवर थी वियो। अच्छा, इन सां गॾोगॾु छा कंदासीं त हे जेका असांजी चिकन आहे इन में थोरो मसालो विझी करे था रखूं त थोड़ी मज़ेदार थी वेंदी, थोड़ी चटपटी थी वेंदी। ऐं हे अची वियो थूम ऐं अदरक जो पेस्ट। हिकिड़ो वॾो चिमचो था खणूं, तमामु शयुनि खे थोरो सुठे तरीक़े सां मिक्स कयो। थूम ऐं अदरक जो पेस्ट ऐं हिन में असां ऐड कयोसीं कढ़ाई जो मसालो। तमामु शयुनि खे मिक्स कंदासीं। थोड़ी देरि जे लाइ चिकन खे रखो त जीअं चिकन जेका आहे सा मज़ेदार ऐं चटपटी थी वञे। टमाटा थोड़ा अञा सॉफ्ट था थियनि त पोइ मां हिन में चिकन ऐड कंदमि। ऐं जेकॾहिं कढ़ाई आहे त खोड़ सारा जेसीं ताईं सावा मिर्च न हुजनि त मज़ो नाहे ईंदो। ज़बरदस्त सावा मिर्च हिन में शामिलु कंदासीं, सावा धाणा, थोड़ी अदरक ऐं असांजी चटपटी जेका कढ़ाई आहे सा तयारु थी वेंदी। अच्छा, ज़रदे ठाहिण जे लाइ जेके तव्हांजा चांवर हुजनि कंप्लीट बॉइल हुजणु खपनि। ज़रा बि उन्हनि में कसर असांखे नथी खपे, मतिलबु कंप्लीट असांखे चांवर बॉइल खपनि। छो त जॾहिं खंडु वेंदी आहे न चांवरनि में त चांवर सख़्तु थी वेंदा आहिनि। त जेकॾहिं तव्हां अॻाटो ई पंहिंजे चांवरनि खे सख़्तु रखंदव, कनी रखंदव त ज़रदो मज़ेदार न थींदो। चांवरनि खे ज़बरदस्त 100% तव्हांखे कुक करिणो आहे। उन खां बाद में असां हुन में ऐड कंदासीं खंडु। हे अची विया। अच्छा, हे अची विया असांजा राइस जंहिंखे असां पुसाए करे रखियो हुअसीं। इहे मां ऐड थी कयां। हे असांजा जेके पाणी बॉइल थो थिए, हिन में ऐड कंदासीं हे चांवर। असां पुसाए करे रखिया हुआसीं, हिन में ऐड था कयूं। तक़रीबन 2 घंटा हे जेके असांजा सेला राइस हूंदा आहिनि इन्हनि खे घणो पुसाइणु खपे। 2 घंटा मिनिमम तव्हां इनखे पुसाईंदव, इन खां घटि मज़ो न कंदा। सुठे तरीक़े सां तव्हां इनखे वक़्तु ॾिजो, सुठे तरीक़े सां हे पुसायो ऐं उन खां बाद में हिन जो तयारु थींदो ज़रदो। चलो, हे बि मां पाणी लाहे थी वठां। चलो जी, ऐड कयासीं चांवर। ऐं ॿीहर मां इन्हनि खे ढकु ॾेई छॾींदमि। इन्हनि चांवरनि खे कंप्लीटली ॻरण ताईं पचाइणो आहे। अच्छा, थोरो जेको गरम पाणी आहे उहो मां अलॻि थी कयां ऐं उन में असां ऐड कंदासीं ये जेके बादाम आहिनि इन्हनि खे थोरो असां गरम पाणीअ में असां पुसाए रखंदासीं।